नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदालू रिपोर्ट करे हुआ शहबाज़ अली मल्ला गुजो क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल जी लतीफ़ गुलमंडा खटे वरितो। गुज शहर में जीए जिलानी 11 तरफ़ां मुनक़द कयल गुजो क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच मेज़बान जीए जिलानी 11 गुजो ऐं जीए लतीफ़ 11 गुलमंडा विच में खेॾियो वियो। टॉस खटे पहिरीं बैटिंग कंदे जीए जिलानी 11 मुक़रर 10 ओवरनि में नोमान परीजो जे 28 रन्सनि जी मदद सां 100 रन्सूं ठाहियूं। जवाब में जीए लतीफ़ 11 गुलमंडा अख्तर ख़ासकेली जी शानदार 7 छक्कनि जी मदद सां 24 बालनि ते 62 रन्सुनि जी मदद सां आसानी सां घुरबल हदफ़ माणे 6 विकेटुनि तां मैच खटे फाइनल पंहिंजे नाले करे वरितो। आख़िर में महिमान ख़ासि पीपी अॻवान रईस हाकिम अली जोखियो, सीनियर साफ़ी काविश एवज़ी, इक़बाल मेमण, जूनियर रांदीगर जमील शीदी, रब्बानी ख़ासकेली राजा मेमण ऐं ॿियनि फाइनल खटींदड़ ऐं हाराईंदड़ टीम जे रांदीगरनि में ट्रॉफियूं, रोक रक़म ऐं ॿिया इनाम विरहाया।